अस्सलाम वालेकुम नाजरीन, सिंध टीवी जी स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार मां यहाँ इसहाक कोलाची। नाजरीन 190 मिलियन पाउंड रेफरेंस केस में अज एक अहम डेवलपमेंट सामू आई है, जो फैसलो बुधायो वियो है। बानी पीटीआई और बुशरा बीबी के सज़ा बुधाई वही है। यो फैसलो महफूज थियल हो, जो ब दफ़ा जो यो फैसलो है मुलतवी किया वो। मुलतवी थियण खां पोइ अज यो फैसलो जो है वो सामू आयो है, जैमें बानी पीटीआई के 14 साल कैद की सज़ा और बुशरा बीबी के 7 साल कैद की सज़ा बुधाई वही है। मुख्तसर पाण इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां अगरि पैनलिस्ट में असांखे जॉइन किया है नईम सुमरो साहब, जो एंकर पर्सन भी आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सिंध टीवी जा कंट्रोलर न्यूज़ भी आहिनि ऐं असांखे कॉल ज़रिए असांखे जॉइन किया है लीगल एक्सपर्ट भी आहिनि ऐं सेनेटर भी आहिनि, जेके पीपल्स पार्टी का बिलोंग कनि पिया। ज़मीर घुमरो साहब, वॾी महिरबानी नईम साहब। ज़मीर घुमरो साहब, वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जे लाइ। ज़मीर साहब, तव्हां इन फैसले खे कीअं था ॾिसो? ही हिकिड़ी वॾी डेवलपमेंट साम्हूं आई आहे। हिकु तरफ़ ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि ऐं ॿिए तरीक़े सां इहो फैसलो अचणु तव्हां छा था सम्झो? छा हाणे ॻाल्हियुनि जो को रद्द अमल थींदो या को रिज़ल्ट निकिरंदो या बस फ़िलहाल ॻाल्हियूं मुलतवी थियूं? हारियुनि जो वास्तो फ़ैसिले सां न आहे, हरगिज़ न आहे, छो त केस पहिरियों ई हलियो पिए ऐं इहो केस जेको आहे सो तमामु इम्पॉर्टेंट केस हो। जेसिताईं प्रोसिक्यूशन लाइ या गवर्नमेंट लाइ प्रोसिक्यूट गवर्नमेंट कंदी आहे या तव्हां चओ त नायब जेको आहे सो उनखे प्रोसिक्यूट कयो। ऐं उन में इशू इहो हुयो त 190 मिलियन जेके पैसा हुआ बल्क रियाज़ जा, जेके ब्रिटिश गवर्नमेंट जेको आहे सो कंफिस्केट कया, उनखां पोइ जेको आहे सो उहे पाकिस्तान गवर्नमेंट खे ॾियणा हुआ। उहे पाकिस्तान गवर्नमेंट खे ॾियण जे बजाय कैबिनेट खां फ़ैसिलो वरितो वियो। उहे स्टेट बैंक जे अकाउंट नंबर 1 में जेको आहे सो जमा थींदा आहिनि ऐं ओॾे ई न विया पैसा, पर उहे मलक रियाज़ खे वापसि न विया त तव्हां पंहिंजी जेको सुप्रीम कोर्ट में लाइबिलिटी आहे उहा तव्हां पूरी कयो। ऐं उन जे बदिले में अल कादिर ट्रस्ट जेका आई इमरान ख़ान जी, उन में ज़मीन वरिती वई ऐं ॿिया जेको आहे सो गिफ्ट्स वग़ैरह बि वरिता विया, के चवनि था पैसा बि वरिता विया उन जे बदिले में। असली केस इहो हो बेसिकली त जेको आहे सो मिसयूज़ ऑफ अथॉरिटी थी आहे ऐं उन में जेको आहे सो रिश्वत वरिती वई आहे। त इहो केस जेको आहे सो काफ़ी हलियो, उन में एविडेंस रिकॉर्ड थी, प्रोसिक्यूशन पंहिंजो केस पंहिंजो कंटेस्ट कयो ऐं जेको आहे हुननि पंहिंजो केस जेको आहे सो डिफेंस कंदा। अहिड़े नमूने सां अॼु इहो फ़ैसिलो थी वियो। पहिरियों जेको रिज़र्व कयो फ़ैसिलो ऐं ॿिनि पेशुनि ते जेको आहे सो उहो अनाउंस न करे सघियो। अॼु इहो फ़ैसिलो अनाउंस थी वियो, जंहिंमें 14 साल जेको आहे सो इनाम खे सज़ा अची वई ऐं 7 साल बुशरा बीबी खे सज़ा अची वई। मुंहिंजे ख़्याल में केस में एविडेंस हुई ऐं जंहिंजे आधार ते फ़ैसिलो आयो आहे ऐं इन जो नेगोशिएशन ते इन करे असरु न पवंदो जो इहो नेगोशिएशन जेको आहे इन केस जे सब्जेक्ट न हुयूं ऐं उहे डिमांड्स जेको आहे जेके पीटीआई ॾिनियूं आहिनि गवर्नमेंट खे उहे लिखत में आहिनि ऐं उन्हनि खे 7 ॾींहंनि में गवर्नमेंट रिस्पॉन्ड कंदी। जेको उन्हनि चयो आहे कमीशन ठाहियो या ॿिया मामला जेको आहे सो तव्हां इन्वेस्टिगेट कयो, गिरफ़्तारी आहे या हाई कोर्ट में जेको आहे सो जेको रेंजर्स गिरी त हिन जो फ़ैसिलो नेगोशिएशन ते न पवंदो, असर नेगोशिएशन ते न पवंदो। बहरहाल इहो आहे त जेको आहे सो हिन सां तहरीक इंसाफ़ ते प्रेशर पवंदो त उहा ॻाल्हियुनि में रहे थी या नथी रहे। अच्छा ज़मीर साहब, मां तव्हां लीगल एक्सपर्ट भी आहियो ऐं ॿियो पीपल्स पार्टी सां बि वागियल आहियो, त हे फ़ैसिलो आयो आहे, पीटीआई हिन खे चैलेंज करण जो बि ऐलान कयो आहे, त छा इहे फ़ैसिलो रिवर्स थियण जा केतिरा चांस आहिनि? ऐं उनखां अलावा इहो मूंखे ॿुधाइजो त फ़ैसिलो त बिल्कुलु अदालत ॾिनो आहे, पर हिन खे सियासी जेको आहे त हुन में जो निगोसिएशन तौरु गवर्नमेंट हिन खे यूज़ कंदी या इहो फ़ैसिलो पीटीआई जे हक़ में त कंहिं बि हिसाब सां न आहे? पीटीआई खे राइट ऑफ अपील त आहे न, उहो हाई कोर्ट में अपील कंदा। पोइ हाई कोर्ट छो त फ़ैसिलो जेको आहे जजमेंट उहो तमामु डिटेल्ड आहे ऐं उन में एविडेंस काफ़ी आहे। इन खे तव्हां ईअं रद्द नथा करे सघो या हाई कोर्ट में ईअं नथी रद्द करे सघे, छो त उन में इलाही जेको आहे सो एलिमेंट्स आहिनि। इहो को सवलो केस न हूंदो हाई कोर्ट जे लाइ बि, पर मुंहिंजे ख़्याल में त जेको शुरूअ खां वठी जेको हले पियो नरेशन ईंदो त असीं जेको आहे सो करप्शन खां पार कयूं ऐं असांखे जेको आहे सो हाई मॉरल ग्राउंड जेको वरितो त ॿिया चोर आहिनि ऐं असां जेको करप्शन खां पार कयूं, उन्हनि जी उहा नरेशन जेको आहे सो दूर थी वई ऐं ॾिठो त जेको आहे सो कैबिनेट खां रातो राति बाय हैंड जेको आहे सो हिकिड़ी अप्रूवल कराए त 190 मिलियन जेके पैसा आहिनि जेके स्टेट बैंक जे अकाउंट में जमा करणा हुआ उहे मलक रियाज़ खे न विया त सुप्रीम कोर्ट में पंहिंजी लाइबिलिटी जेको आहे क्लियर करे ऐं उन जे बदिले में उन खां ज़मीन बि वरिती वई
ऐं उन जे बदिले में जेको आहे सो हुन खां ॿियो कुझु बि वरितो वियो जेको फ़ैसिले में जेको आहे सो रिकमेंड आहे। उन खां पोइ अलकाद ट्रस्ट खे जेको आहे सो कोर्ट चयो आहे गवर्नमेंट पंहिंजी तहवील में वठे छो त हिन में वॾे पैमाने ते करप्शन थी आहे। हाणे तव्हां ॾिसो त जेके माण्हू जेको आहे सो हाई मोरल ग्राउंड वठनि था पॉलिटिक्स में, एक्चुअली उन्हनि ते जेकॾहिं इहो इल्ज़ाम लॻे, बाक़ी ॿियूं पार्टियूं त हाई मोरल ग्राउंड एतिरो कोन थियूं वठनि न, ही हाई मोरल ग्राउंड इहो था वठनि तहरीक इंसाफ़ फ़र्ज़ जी जमायत आहे, ॿिया सभु ॾुआरी आहिनि। हाणे जॾहिं हिननि ते इहो फ़ैसिलो सादिर थियो आहे ऐं उहो बि एविडेंस जे बुनियाद ते, त हाणे PTI जेको आहे सो तमामु सख़्तु जेको आहे सो हिन में इम्तिहान में हूंदी त उहा साबित करे त बाबा जेको आहे तव्हांजो इहो नरेशन ठाहियो त ॿिया करप्ट थियनि, हीउ जेको फ़ैसिलो आयो रातो राति तव्हां कैबिनेट खां अप्रूवल वरितो, हुनखे मार्केट खे पैसा मोटाए ॾिनव, गवर्नमेंट ट्रेज़री में जमा कोन करायो, उन्हनि जे बदिले में तव्हां वरी ज़मीनूं वरितियूं, गिफ्टियूं वरितियूं ऐं पंहिंजो रिश्वत वरिती। अहिड़े नमूने सां हीउ तमामु जेको आहे सो PTI जे लाइ डैमेजिंग फ़ैसिलो आहे ऐं उहो एविडेंस जे बुनियाद ते आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन सां PTI जे साख खे अच्छा ज़मीर साहब, PTI अॻवाननि जो जेके बयान असांजे साम्हूं आया, PTI अॻवान जेके बि आहिनि उहे हिन वक़्त ताईं चेयरमैन सूदो इहो मञण लाइ तयारु न आहिनि त हीउ फ़ैसिलो जेको आहे उहो एविडेंस जी बुनियाद ते आहे। उहे चवनि था हीउ फ़ैसिलो सियासी इंतकाम में आहे, सियासी इंतकाम जो जेको आहे निशानो बणायो वियो आहे ऐं माज़ी में बि ईअं थियो आहे, छाकाणि उहे कंहिं बि ॻाल्हि खे कंहिं बि फ़ैसिले खे मञण लाइ तयारु न आहिनि। तव्हां एज़ अ एक्सपर्ट इन खे कीअं था ॾिसो? छा ही सुप्रीम कोर्ट में वञे थो, हाई कोर्ट में वञे थो, चैलेंज थिए थो, छा उन्हनि एविडेंस मज़बूत आहिनि त इहा सज़ा जेका आहे उहा बरक़रार रहंदी? ॾिसो जेको आहे सो पॉलिटिकल फ़ैसिलो कतन कोन्हे को, इहो जेको आहे सो बिल्कुलु लीगल एस्पेक्ट हो। नैब जेको आहे सो हुन ते रेफरेंस ठाहियो अलकाद ट्रस्ट केस जो ऐं उन में सॉलिड एविडेंसिस आहिनि ऐं हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट लाइ इहो बिल्कुलु डिफिकल्ट हूंदो त इन खे जेको आहे सो ओवरटर्न करे, छो त सॉलिड जेको आहे सो एविडेंसिस आहिनि त इन केस में जेको आहे सो मिसयूज़ ऑफ अथॉरिटी थी आहे ऐं मिसयूज़ ऑफ अथॉरिटी जे बदिले में जेको आहे सो बेनिफिशियरी अलकाद ट्रस्ट जो इमरान खान आहे। त हाणे पॉलिटिकल एंगल उनखे तहरीक इंसाफ़ कहिड़ी बि ॾे, पर जेका उन्हनि जी नैरेशन आहे त असीं सभु फ़रिश्ता आहियूं, ॿिया सभु ॾुआरी आहिनि, उहा धूड़ थी वई ऐं हू त ज़ाहिरा तहरीक इंसाफ़ जा माण्हू त न मञींदा न, छो त उहा कल्ट आहिनि। उहे पंहिंजो जेको आहे सो हाणे जीअं चवंदो अॼु वरी सुभाणे हुन मौक़े मथां फ्री वेंदो, उनखे बि चवंदा आहिनि इहो सही थो करे। त हाणे तव्हां जेका हिननि जी नैरेशन बेसिकली ठाही जेका कूड़ जे बुनियाद ते, फ्रॉड जे बुनियाद ते, उहा नैरेशन हिन जी दूर थी वई आहे। त बाबा तव्हां चवंदा हुआ त असीं त जेको आहे फ़रिश्ता आहियूं, असीं त करप्शन खां पाक आहियूं, पर हीअ जेका एविडेंस आई आहे जंहिंजे बुनियाद ते तव्हांजे लीडर खे सज़ा आई आहे, हीअ त सॉलिड एविडेंस आहे ऐं हिन में ऐं सिंपल आहे त बाबा तव्हां हिकिड़े माण्हूअ खे जेको आहे सो बेनिफिट ॾिनो ऐं उनजे बदिले में तव्हां रिश्वत वरिती ऐं उहो रेफरेंस नैब ठाहियो जेको तव्हांखे साबित थी वियो। इन में का रॉकेट साइंस त कोन्हे न, इहो त आम माण्हू सम्झी सघे थो, उनखे सम्झाइण बि सवलो आहे। हाणे हू चवनि था त न पॉलिटिकल केस आहे, भई पॉलिटिकल केस छा चयो आहे, इहो एविडेंस जो केस आहे, लीगल केस आहे, बिल्कुलु पॉलिटिकल छा में आहे केस, पॉलिटिकल छो कान पॉलिटिकल पार्टी जो हेड आहे, हिन करे पॉलिटिकल केस थी वियो। ही तमामु जेको आहे सो पाकिस्तान जी तारीख़ में वॾो फ़ैसिलो आहे त जेके माण्हू पाण खे फ़र्क़ थो सॾाए ईंदा आहिनि सियासत में ऐं पोइ जेको आहे सो सियासत में डिक्टेटरशिप खे जेको आहे सो राइट कंदा आहिनि, उहे माण्हुनि जे हक़नि खे पेरनि जे हेठां लताड़ींदा आहिनि ऐं उहे पाण खे जेको आहे सो सम्झंदा आहिनि त असीं जेको आहे सही कमु करे सघूं था, असीं सही आहियूं। उन्हनि जे लाइ हिकिड़ो इबरतनाक सबक़ु आहे त बाबा तव्हां जेको आहे सो सियासत में ईअं न थींदो आहे, सियासत में मुखालफ़नि जो मौक़ो बि ॿुधो वेंदो आहे ऐं मुखालफ़नि खे जेको आहे सो ॾुआरी न सम्झो वेंदो आहे ऐं पंहिंजो कैरेक्टर ते जेको आहे सो खे ॾिसणो पवंदो आहे पहिरियों त बाबा तव्हांजो कैरेक्टर कहिड़ो आहे। हाणे क्वेश्चन इहो आहे त PTI खे जेको आहे सो पंहिंजे नैरेशन में तमामु वॾो दर्द पहुतो आहे, तमामु वॾो नुक़सानु पहुतो आहे, न रुॻो नेशनली पर इंटरनेशनली बि जेको आहे सो इन फ़ैसिले जो वॾो असरु। अच्छा ज़मीर साहब, हिते इहो ॿुधाइजो, हुकूमत ऐं PTI विच में ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं, कमेटियूं ॻाल्हियूं कनि थियूं पियूं, हुकूमत चयो आहे त हिन फ़ैसिले सां ॻाल्हियुनि ते कोई बि फ़र्क़ु न पवंदो, तव्हां ॻाल्हियुनि जो मुस्तक़बिल छा था ॾिसो? तव्हांखे ॻाल्हियुनि मां केतिरी उमेदु आहे, को नतीजो निकिरंदो या बसि इहा हिकिड़ी खानापोरी आहे? असल में इहे बि ॻाल्हियूं हलनि थियूं त बैकडोर ते राब्ता हलनि था पिया, असल ॻाल्हियूं हुते आहिनि, त इन में तव्हांखे छा थो सिनारियो नज़र अचे? PTI जेके डिमांड्स ॾिनियूं आहिनि उन्हनि में सब्सटेंस कुझु आहे कोन। ॾिसो उन्हनि डिमांड्स ॾिनियूं आहिनि त तव्हां 9 मई जे केसिस ते जेको आहे सो जुडिशियल कमीशन ठाहियो ऐं 26 नवंबर जे जेको आहे सो प्रोटेस्ट जे हवाले सां जुडिशियल कमीशन ठाहियो ऐं 9 मई जा केसिस सभु जेको आहे सो सब जुडिस आहिनि ऐं सुप्रीम कोर्ट उहो ॿुधी रही आहे त बाबा इहे सिविलियंस जा ट्रायल जेको आहे सो मिलिट्री कोर्ट में हली सघनि था, को एक्सेप्शन आहे या न आहे।
उहो सुप्रीम कोर्ट डिसाइड कंदी। हाणे उन सुप्रीम कोर्ट जे मथां तव्हां कमीशन कोन ठाहींदव। ऐं नंबर ॿियो जेको हिन इस्लामाबाद में प्रोटेस्ट कयो उहो सभिनी जे साम्हूं आहे, उन में बि केस दाख़िल थी विया। उहो ई गवर्नमेंट खे रिक्वेस्ट करे सघनि था, तव्हां प्रोसिक्यूशन जे करे विड्रॉ करे सघो था। गवर्नमेंट कॾहिं बि कोर्ट केस विड्रॉ करे सघे थी, उहो गवर्नमेंट जो अख़्तियार हूंदो आहे। त उहो ई नथा चवनि, ही था चवनि कमीशन ठाहियो। कमीशन कंहिं सब जुडिस मामले ते नथी ठही सघे। कमीशन ठही जी नासिर मुल्क जी ठही 2013 जे इलेक्शन्स में जेको आहे सो दामदी थी आहे चयो, उन ते कमीशन ठही। अहिड़े नमूने सां एनफोर्स डिसअपियरेंस ते कमीशन ठहियल आहे। हाणे इहे जेके पीटीआई जा जेके मुतालबा लिखत में आया आहिनि, इन्हनि का सब्सटेंस कोन्हे का, जान कोन्हे का। एक्चुअली हुननि जो फते पद इहो मुतालबो आहे त हिनखे आज़ादु कयो वञे ऐं असांखे जेको आहे सो सियासत में जॻह ॾिनी वञे। बेसिकली हुननि जा इहे फते पद ॿ मुतालबा आहिनि। हाणे उहो केतिरे हद ताईं जेको आहे सो गवर्नमेंट उन्हनि खे पूरो करे थी। बाक़ी जेके टास्क आहिनि उहो नेगोशिएशन्स पीटीआई हलाईंदी, छो त पीटीआई तमामु वीक विकेट ते आहे ऐं नेगोशिएशन ज़रूरी कयूं पहिरियों न पई करे न। हुननि जो प्रोटेस्ट खां पोइ जेको आहे हुननि जी हालत ख़राब थी वई। अच्छा ज़मीर साहब, असांखे इहो ॿुधाइजो, डे 1 खां जेका पीटीआई जी पॉलिसी रही आहे, स्ट्रिक्ट पॉलिसी, फिलाणो चोर, फिलाणो ही, फिलाणो करप्ट, ऐं असां ईमानदार, जेको असां सां गॾु थिए उहो ईमानदार। उहो न सिर्फ़ु ईअं, उन्हनि मीडिया में बि इहो ई टूल इस्तेमालु कयो, जेको असांजे हक़ में ॻाल्हाए उहो ईमानदार, जेको असांजे अगेंस्ट ॻाल्हाए उहो जेको आहे लिफ़ाफ़ा सहाफ़ी। सो इहो उन्हनि जो हिकिड़ी थ्योरी रही आहे। हाणे उन्हनि जो अचानक सां हिकिड़ो यूटर्न वरितो वियो, उन्हनि यूटर्न वरितो, हाणे ॻाल्हियुनि ते अची विया। हाणे ॻाल्हियूं थींदियूं, वरी आर्मी चीफ सां मुलाक़ात, ऐं उनखां पोइ वरी चवनि था त सियासी मुलाक़ात न। तव्हां छा था सम्झो इहो जो एॾो वॾो यूटर्न जेको आहे पीटीआई वरितो आहे, उनजे पुठियां कहिड़ा सबब आहिनि? ॾिसो, पीटीआई क्राउड आहे त पॉलिटिकल पार्टी त आहे कोन। एक्चुअली जेको आहे सो उहे हिकिड़ी कल्ट में हलनि था। हुननि जो लीडर अॼु स्टेटमेंट ॾींदो त अॼु ही कारो आहे ऐं सुभाणे चवंदो अशो आहे, त हुनखे चवंदा न अशो आहे। हुननि जी का पंहिंजी जेको आहे सो का सोच कोन्हे, का पार्टी में का डेमोक्रेसी कोन्हे, का कंहिंखे ॻाल्हाइण जो हक़ु कोन्हे। हुननि जो वन वर्ड हलंदो आहे त हुनजो लीडर जेको बि चए, हुन में जेको आहे डेमोक्रेसी आहे। हाणे हिकिड़ी नैरेशन जेका आहिनि हलाई मुल्क में, जेको माण्हुनि खे मिसगाइड कयूं त असीं फ़रिश्ता आहियूं ऐं वॾे पैमाने जा जेके करप्शन स्कैंडल थिया उहे हिन जे दौर में थिया। हाणे ॾिसो जेको आहे केपीए में केॾा जेको स्कैंडल अची था वञनि, त हिन जा सॼा प्रोग्राम जेको आहे सो करप्शन जे वक़्त जी आहे। बीआरटी आहे, इलाही हिन जा जेको आहे सो ही जेको पाण चवंदा हुआ त असीं करप्शन में इन्वॉल्व न आहियूं, ॿिया चोर आहिनि। उहो हिननि जो जेको बेसिक नैरेशन आहे जेको मुल्क में हलाए रहिया, उहो मुल्क मुकमल तौर ते भस्म थी वियो आहे। उनजे भस्म थियण सां जेको आहे सो हिन जे पॉलिटिक्स खे तमामु घणो नुक़सानु पहुचंदो ऐं पीटीआई जेको रेजिस्टेंस जो जेको आहे सो माहौल हलायो उनखे नुक़सानु पवंदो ऐं माण्हू सम्झणु शुरू कयो आहे त बाबा पीटीआई जी जेका नैरेशन आहे उहा बिल्कुलु ग़लति हुई। हिन केस खां पोइ त माण्हू वधीक जेको आहे सवाल उथारींदा पीटीआई ते, त तव्हां त चयो त जेको आहे असां फ़रिश्ता आहियूं, हीउ तव्हांजो केस साबित थी वियो त तव्हां जेको आहे चोरी था कयो। ऐं अहिड़े नमूने सां पीटीआई खे हिन केस जे हवाले सां न रुगो नेशनली पर इंटरनेशनली वॾो धक पहुचंदो त हीउ जेको आहे पंहिंजो करप्शन में इन्वॉल्व आहिनि। हीउ ॿियनि खे चवंदा ऐं ॿियनि ते त कंहिंजे केस कोन दाख़िल थियो, साबित थियो ऐं को प्रोसिक्यूशन जेको आहे साबित न करे सघी त तव्हां जेको आहे हिन केस में ॾोहीदार आहियो। हीउ पहिरियों दफ़ो आहे जो पीटीआई ते ख़ुदि ते जेको आहे केस साबित थी वियो आहे ऐं 14 साल हिन जे लीडर सज़ा थी वई आहे। घुमरो साहब, हाणे जे तव्हां ॻाल्हि था कयो त पीटीआई जो जेको मौक़िफ़ आहे उहो कमज़ोर थियो आहे, पीटीआई खे पॉलिटिकली वॾो नुक़सानु थियो आहे, पर बहरहाल जेके मुल्क जूं डेमोक्रेटिक पार्टियूं आहिनि उन्हनि में पीपल्स पार्टी बि शामिल आहे, नू लीग बि आहे, बहरहाल उहे चाहिनि थियूं त मुल्क में जेको आहे सियासी इस्तेहकाम अचे। उन जे लाइ इहे ॿ कमेटियूं फॉर्म थियूं, उन खां पोइ उन ते ॻाल्हियूं हलनि थियूं त जॾहिं ठीकु आहे उनखे पीटीआई खे नुक़सानु थियो आहे, पर ओवरऑल इस्टेब्लिशमेंट समेत सियासी पार्टियूं मुल्क में सियासी इस्तेहकाम चाहिनि थियूं। त तव्हांजी नज़र में हिन फ़ैसिले खां पोइ या ॻाल्हियुनि खां पोइ तव्हांखे को सियासी इस्तेहकाम थींदे नज़र अचे पियो? ॾिसो, पीटीआई जी त प्रोटेस्ट खां पोइ जेको आहे चिड़ी थी वई न। उन्हनि अची जेको आहे ज़ोरी ॻाल्हियूं करणु शुरू कयूं। पहिरियों चऊं त असां ॻाल्हियूं न कंदासीं, असां इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं कंदासीं ऐं असां जेको आहे हिननि सां ॻाल्हियूं न कंदासीं, चोरनि सां ॻाल्हियूं न कंदासीं, हिन असांजो मीडिएट चुरायो आहे, हीअं कयो आहे, माना मुख़्तलिफ़ वञी जेको आहे आसमान ते पहुता। पोइ आसमान तां लही वरी ज़मीन ते किरिया त असीं ॻाल्हियूं कंदासीं, असीं गवर्नमेंट खे बि मञूं था, असीं पार्लियामेंट खे बि मञूं था, असां ॻाल्हियूं कयो। माना जेको हिकिड़ो मौक़िफ़ जेको आहे सो हिननि जो बिल्कुलु यू टर्न वरितो पीटीआई 26 नवंबर जे प्रोटेस्ट खां पोइ। ऐं मुल्क में इनस्टेबिलिटी जेका हिन फैलाई 9 मई खां पोइ या 26 नवंबर खां पोइ जेको एस्टेब्लिशमेंट खे हुनजे नतीजे में स्पेस मिलियो, हिननि खे स्पेस कोन मिलियो, एस्टेब्लिशमेंट खे स्पेस मिलियो। ऐं हिननि जेको आहे सो हीअ चवनि था त एस्टेब्लिशमेंट असांजा ठही वञे त असीं ॿिन्ही पार्टियुनि जे ख़िलाफ़ु जेको आहे सो ऑपरेशन कयूं।
उहो उन्हनि जो नाकाम वियो। त माना ही आया बि एस्टेब्लिशमेंट जे जेको आहे सो घोड़े ते चढ़ी आया 2018 में, तव्हांखे ख़बर आहे छा थियो कीअं आया, ऐं उनखां पोइ जेको आहे सो कंटिन्यूअसली ही चाहींदा रहिया त एस्टेब्लिशमेंट असां सां ठही वञे, जेको हिननि जो तजुर्बो नाकाम रहियो ऐं ही बुरी तौर ते हाणे पोइते हलिया विया ऐं पोइते हलिया वेंदा। सियासत में जेको आहे सो हिकिड़ो कॉन्स्टेंट हू न रहंदो आहे, माण्हू सम्झनि था ऐं पब्लिक ओपिनियन जेको आहे सो हिन फैसले खां पोइ तमामु मोड़ थींदो हिन जे खिलाफ़। अच्छा ज़मीर साहब, हाणे तव्हांखे छा थो लॻे, हाणे छा PTI जो जेको स्ट्रेटजी छा हूंदी या उन्हनि जो लाइअमल छा हूंदो, छाकाणि उहे फ़ैसिलो मञण लाइ तयारु न आहिनि ऐं फ़ैसिलो मञण खां पोइ जेको हू तव्हांखे छा थो लॻे छा उन्हनि जो, छाकाणि त पहिरियां उन्हनि जी सिविल नाफ़रमानी जी कॉल पहिरियां ई ॾिनल आहे त असां एहतजाज कंदासीं, सिविल नाफ़रमानी कंदासीं, उहो त ॻाल्हियुनि खां पहिरियां ई हुई। जेकॾहिं ॻाल्हियुनि में को 7 ॾींहंनि में कमेटी जेका आहे उहा ज़ाहिरा पेश कंदी, उनमें जेकॾहिं को रिज़ल्ट नथो निकिरे त पोइ छा PTI वरी ॿीहर एहतजाज कंदी? ॾिसो, को बि ॾोहारी फैसले खे मञींदो थोरो ई आहे। उहो चवंदो आहे त मां इनोसेंट आहे, मुंहिंजे ख़िलाफ़ फ़ैसिलो आयो आहे, वञी अपील कंदो आहे, चवंदो आहे त जेको आहे हीउ बिल्कुलु फ़ैसिलो मां हेॾो न कयो आहे। कहिड़ो ॾोहारी मञींदो आहे त मां जेको आहे ॾोहो कयो आहे? अहिड़े नमूने सां इमरान कोन मञींदो त मां ॾोहो कयो आहे, PTI कोन मञींदी त असां ॾोहो कयो आहे। हिन में मुख़्तलिफ़ जेको आहे थ्योरीज़ पेश कनि था, हे पैसा जेको आहे करप्शन जा न आहिनि, हे पैसा जेको आहे सुप्रीम कोर्ट में विया, हे अकाउंट में विया, पैसनि जे अगेंस्ट में जेको आहे थोरी फ़ाइदा वरिता, काॾे ट्रस्ट में हुनखां ज़मीन वरिती, हुनखां गिफ्ट वरितियूं, हुनखां बि ॿियो वरितो हूंदो कुझु, उन्हनि त क्लियर थी वियो आहे। हाणे इनखे तव्हां जेको आहे सो माण्हुनि खे हिन दौर में बेवकूफ़ बणाए तव्हां जेको आहे सो इहो चवंदव त हीउ केस कूड़ो आहे, इमरान जेको आहे जे ख़िलाफ़ जेको आहे केस कूड़ो आहे ऐं हुन करप्शन न कई आहे, इहो कहिड़े बुनियाद ते चवंदव? मुंहिंजे ख़्याल में इट विल बी वेरी डिफिकल्ट फॉर द PTI कि जेको आहे सो हू इन जो डिफेंड करे सघनि, ऐं हू डिफेंड कनि पिया ऐं जेको आहे सो हुननि खे वापसि थी लॻंदो। ऐं मां नथो सम्झां त PTI हिन केस खां पोइ मज़बूत थींदी, पर PTI तमामु कमज़ोर थींदी, छो त हिन जी नैरेशन हिन ते बदिलई, इंटरनेशनली बि नेशनल बि, त असीं फ़रिश्ता आहियूं। घुमरो साहब, हाणे तव्हां इहा ॻाल्हि त कयो था, मुंहिंजो सवेर बि सुवाल इहो ई हो तव्हां खां, हिन महिल बि इहो ई आहे त ठीकु आहे PTI जो जेको आहे त नैरेटिव जेको आहे नाकाम थियो आहे, उहा पॉलिटिकली कमज़ोर थी आहे तमामु, पर बहरहाल मुल्क खे सियासी इस्तेहकाम जी ज़रूरत आहे। तव्हां छा था सम्झो त जेकॾहिं PTI हिकु तरफ़ फ़ैसिला बि न मञींदी ऐं उनखां पोइ सज़ाऊं बि ईंदियूं रहंदियूं ऐं सोशल मीडिया ते प्रोपेगेंडा बि मुल्क ख़िलाफ़ु, सियासी पार्टियुनि ख़िलाफ़ु या जेके असांजी क़यादत आहे उन ख़िलाफ़ु जारी रहंदी, त पोइ पॉलिटिकल इस्तेहकाम न ईंदो। त पॉलिटिकल इस्तेहकाम लाइ छा करणु खपंदो? जेके सियासी पार्टियूं आहिनि सभु नून लीग समेत, PTI समेत या पीपल्स पार्टी समेत सियासी इस्तेहकाम चाहिनि थियूं। बिल्कुलु सियासी इस्तेहकाम चाहिनि थियूं। असां त हिनखे अॻु में चयोसीं, तव्हां डाक्स में अचो, तव्हां पार्लियामेंट खे मञो। असां 1990 में असां सां छा थियो, 1997 में छा थियो, 2002 में छा थियो, 2013 में छा थियो, पीपल्स पार्टी में थोरी थियो आहे तव्हां वांगुरु। असां सां कंटिन्यूअसली इहो थींदो रहियो आहे, पर उनजो हल इहो आहे त तव्हां पार्लियामेंट में अचो। पार्लियामेंट में तव्हांखे जेको आहे सो नवाज़ लीग खां पोइ वधीक वोट आहिनि, तव्हां पंहिंजे पार्लियामेंट में किरदारु अदा कयो। इवन तव्हां ॿियनि पार्टी सां कॾहिं गवर्नमेंट ठाहे सघो था, असांखे गवर्नमेंट ठाहिण जी जेको आहे सो इन्विटेशन ईंदी, पर ही परे आहे। हींअर हाणे हिन फ़ैसिले खां पोइ ज़ाहिर आहे बिल कमर आऊं ऐं हू जेको आहे इन ॻाल्हियुनि ते पंहिंजो राज़ी बि थी वेंदा ऐं मुंहिंजे ख़्याल में इन्हनि जी वापसी बि थींदी ऐं हे पार्लियामेंट में बि ईंदा, पॉलिटिकल फोर्सिस सां बि ॻाल्हाईंदा, छो त हिन फ़ैसिले खां पोइ हिननि खे फेस करण जो ॿियो को तरीक़ो न आहे सवाइ पॉलिटिकल पार्टी सां ॻाल्हाइण जे, जेको हू ॻाल्हाइण न पिया चाहिनि कंटिन्यूअसली ऐं जेको हू अवॉइड पिया कनि। हींअर पॉलिटिकल स्टेबिलिटी बि हींअर ईंदी हिन फ़ैसिले खां पोइ, छो त PTI जेको आहे सो वीक थींदी ऐं उहा पॉलिटिकल फोर्सिस खे पंहिंजो दुश्मन न पर उन्हनि ॾांहुं हथु वधाए सघे थी, इहे चांसिस आहिनि। छो त PTI खे जेको आहे सो हाणे इहो साबित थी वियो आहे त बाबा सियासत जेको आहे सो को इहो अक जी माफ़ी नाहे जो ॻाल्हाए जेको आहे खाई कजे। सियासत हिकिड़ो जेको आहे सीरियस जॉब आहे, सियासत हिकिड़ो तमामु डिफिकल्ट जॉब आहे ऐं माण्हुनि खे जेको आहे सो उन जे लाइ ख़ुशहाली ॾियणी पवंदी आहे, उन जे लाइ जेको कमु करणो पवंदो आहे, जेको PTI पंहिंजी 3 सालनि में कोन कयो ऐं मुकमल तौर ते मुल्क जी तबाही थी, कर्ज़ वरितऊं, मुल्क डिफॉल्ट में पियो वञे ऐं जेको आहे सो मजबूरीअ सां PDM गवर्नमेंट टेक ओवर कयो ऐं ही हलिया विया जेको आहे हींअर उन्हनि खे रियलाइज़ेशन थींदी, मुंहिंजे ख़्याल में इन फैसले जे नतीजे में। सही, ठीकु आहे, वॾी महिरबानी ज़मीर घुमरो साहब असांखे टाइम ॾियण जे लाइ।
नईम साहब, हाणे तव्हां ॿुधाइजो त ही फ़ैसिलो एज़ अ तजिया निगार तव्हां इन फ़ैसिले खे कीअं था ॾिसो? ॿ दफ़ा इहो फ़ैसिलो मुलतवी कयो वियो, मुलतवी थियण खां पोइ वरी अचानक सां हिकिड़ो फ़ैसिलो अचणु ऐं उहा बि बानी पीटीआई खे सज़ा लॻणु, पीटीआई वारा मञण लाइ तयारु न आहिनि ऐं ॿिए तरफ़ ज़ाहिर आहे उन्हनि जूं ॻाल्हियूं बि हलंदड़ आहिनि। हाणे हुकूमत इन हवाले सां ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदी या हाणे अञा वधीक सख़्ती थींदी? ॾिसो साहिबु, त हे जेको फ़ैसिलो आहे हिन में त को शक न आहे त नज़रियाती तौर बि ऐं जेको हिन जो नारो आहे सो कॉल्ड नारो, छो त मां जे चवंदो रहंदो आहियां त इहा हिकिड़ी सिर्फ़ु मां हा मां ऐं ॿियो फैन फॉलोइंग बेसिकली, छो त फैन फॉलोइंग मां हिन जे करे चवंदो आहियां, मां हिन खे थोरो कयां त फैन जेको फैन हूंदो आहे कंहिंजो, कंहिं एक्टर जो, कंहिं सिंगर जो, त उन जी फ्लॉप फिल्म हुजे, उन जो ख़राबु गानो हुजे, उन जी ख़राबु परफॉर्मेंस हुजे, हो जेको फैन आहे उन जे लाइ कुझु बि माना नथो रखे, छो त उहा शख़्सियत जो हो जेको आहे न मदाह हुआ। त बेसिकली इमरान ख़ान सां बि मसइलो इहो ई आहे, इमरान ख़ान जा जेके बि पोइ लॻा आहिनि उहे उन जा फैन आहिनि, इन खे तव्हां कल्ट फॉलोइंग बि चई सघो था, बिल्कुलु कल्ट फॉलोइंग ई आहे, पर उहो फैन आहिनि, हुननि खे इहो कोई सरोकार न आहे। हाणे असां वेठा हिते ॻाल्हायूं था त पीपल हिनखे पॉलिटिकली वॾो नुक़सानु थियो आहे, पर तव्हां एज़ अ पीटीआई कारकुन या हो चवंदो को मसइलो ई न आहे, इहो सियासी केस आहे, इहो हीअं हूअं आहे। बहरहाल पीटीआई खे वॾो नुक़सानु पहुतो आहे, उनजो जेको नैरेटिव हो उनखे वॾो नुक़सानु पहुतो आहे, पर नुक़सान जो जेको उहो केरु सम्झंदो जॾहिं उहा पॉलिटिकल पार्टी हूंदी, उहा नज़रियाती हूंदी। पीटीआई का पॉलिटिकल पार्टी न आहे, न ई उनजो फॉलोअर को नज़रियाती आहे, त इन सां को घणो फ़र्क़ु मूंखे नथो नज़र अचे पवंदो। बाक़ी इहो आहे त सभु सियासी पार्टियूं असां वटि जेको आहे त पॉलिटिकल स्टेबिलिटी चाहिनि थियूं, उहा थियणु घुरिजे, पर बदक़िस्मतीअ सां उहे जेके कमेटियूं आहिनि ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं, असुलु ॻाल्हियूं बैकडोर हलनि थियूं पियूं, उन्हनि मां को नतीजो निकिरंदो, उन में छा थो थिए इहो वक़्तु असांखे ॿुधाईंदो। बिल्कुलु हे जेको फ़ैसिलो आयो आहे उनजी कड़ी आहे, बिल्कुलु। छो त असां वटि बदक़िस्मतीअ सां हूअं त हिकिड़ो ट्रांसपेरेंट तरीक़ेकार हूंदो आहे, कंहिं बि जेको आहे फ़ैसिले में अदलिया फ़ैसिला ॾींदी आहे, फ़ैसिलो त अदलिया ॾिनो आहे, पर इन खे बार्गेनिंग लाइ इस्तेमालु कयो वेंदो ऐं इन में पीटीआई जी पोज़ीशन तमामु कमज़ोर आहे। इन जे करे पीटीआई खे नुक़सानु ई थींदो ऐं हुनखे जेके पहिरियां जेका पोज़ीशन हुई पीटीआई जी, उनखां हाणे हुनखे पोइते अञा हटिणो पवंदो ऐं जेके कंडीशन्स हूंदियूं उहे अञा पीटीआई लाइ सख़्तु नज़र अचनि। अच्छा, हीउ जेको केस आहे जंहिंमें बानी पीटीआई खे 14 साल जी सज़ा मिली आहे, उन में जेके उन्हनि जा पंहिंजा मिनिस्टर्स रही चुका आहिनि, जेके पंहिंजा उन जा पार्टी में माण्हू रही चुका आहिनि, उहे बि इन जे बानी पीटीआई जे ख़िलाफ़ु ॾेई रहिया आहिनि त भई हीउ वाक़ई में करप्शन जो केस आहे, उनमें इन्वॉल्वमेंट आहे। उनखां अलावा ऐं हीउ तव्हांखे छा थो लॻे जेकॾहिं उन्हनि जा पंहिंजा जेके साथी आहिनि उन्हनि जा बि अहिड़ी शाहिदी मिली आहे कोर्ट खे, उनखां पोइ जेकॾहिं इहो फ़ैसिलो हाणे चैलेंज कनि था हाईकोर्ट में छा उन्हनि खे को रिलीफ मिली सघे थो या इहो फ़ैसिलो बरक़रार रहंदो? हाणे थोरी देरि पहिरियां जे पाण ॻाल्हायोसीं घुमरो साहिब सां, उहो लीगल एक्सपर्ट बि आहिनि, त उहो थो चए तमामु ॾुखियो थींदो इहो फ़ैसिलो रिवर्स करणु। ॿी जेका तव्हां ॻाल्हि कई त हुननि जा जेके पार्टी जा लीडर्स आहिनि उहे हिन में शायदि थी बीठा आहिनि। बुनियादी तौर ते ॾिसो, शुरूअ खां ई वठी तव्हां पीटीआई बानीअ जो जेको बिहेवियर ॾिसो या हुनजो सियासत जो अंदाज़ु ॾिसो, हिकिड़ो वन मैन शो वारो रहियो आहे। हाणे पीटीआई बानीअ खे कढी छॾियो, पोइ ते का अहिड़ी फिगर मूंखे ॿुधायो जंहिंजे ॻाल्हि में, जंहिंजे बयान में, जंहिंजी कॉल में असरु हुजे। को असरु नाहे। ठीकु आहे, तव्हांखे यादि न हूंदो, बल्कि इहे ॻाल्हियूं असां बि पढ़ियूंसीं त जॾहिं 92 वारो वर्ल्ड कप खटियो पाकिस्तान, त उन में इन पीटीआई बानीअ तॾहिं असांजो कैप्टन हो टीम जो, हुन चयो त आई वन द वर्ल्ड कप। त इन ते हुनजा को बि किरदारु न हो हुनमें। न किरदारु त हुनजो हो, कोई शक न आहे। ॾिसो, एट दी एंड जॾहिं कैप्टनसी हूंदी आहे उहा, त हुनजो शुरूअ खां वठी जेको माइंड सेट आहे हिकिड़ो आमराणो रहियो आहे ऐं हो हमेशह चवंदो आहे त मां हर शइ में मां परफेक्ट आहियां। ऐं इहा हिकिड़ी बीमारी आहे, ज़हनियत आहे, सुपीरियर कॉम्प्लेक्स जेको आहे तमामु वॾी हिकिड़ी बीमारी आहे, उहा जेका आहे हिन में आहे। इन जे करे हिन जा जेके सफ़ा वेझा साथी हुआ उहे हिन जे ख़िलाफ़ु थी विया। हिन हमेशह, छो त पीटीआई जी तारीख़ तव्हां खणी ॾिसो 2013 खां वठी त उहा टेकुनि ते हली आहे, त इन जे करे हिन जे जॾहिं तव्हां ठीकु आहे, जॾहिं तव्हां का ऑर्गेनाइज़ेशन ठाहींदा हो, पार्टी ठाहींदा हो, त उन में कलेक्टिव विज़डम हलंदो आहे। पीटीआई में का अहिड़ी ॻाल्हि आहे न, पीटीआई बानी जीअं चयो ओके थी वियो, इमरान उन न चयो कुझु बि न आहे। त माना इहे जेके सॼियूं माना अहिड़े क़िस्म जी रविश
उहे सॼियूं मिलाए सिलाए करे उनखे PTI खे हिन हंधि ताईं पहुचायो आहे, PTI बानीअ खे हिन हंधि ताईं पहुचायो आहे। बुनियादी जेका तौर ते सोशल मीडिया ते ख़ासि तौर ते रियासती इदारनि ख़िलाफ़ हुजे या कंहिं पॉलिटिकल पार्टी लाइ हुजे, हर हुकूमत लाइ हुजे, उन्हनि जो PTI वारनि जो तमामु घणो रोल रहियो आहे। पर हिन दफ़े जेको हीउ फ़ैसिलो आयो आहे, इन में असांखे उहो जेको पहिरें इंतिशारी टोलो हुयो, हाणे उहो घटि अचे थो नज़र में। न, इहो तव्हां छा था सम्झो इहो कीअं यूटर्न थी वियो न आहे? न यूटर्न न आहे, अञा फ़ैसिलो हाणे आयो आहे। छा आहे त हिते जेको असां वटि मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म आहिनि, किथे नेट जा मसइला बि आहिनि ऐं ॿियो एक्स असां वटि उन उहो प्रॉपर नथो हले। उहे शयूं जेके आहिनि उहे शयूं असां वटि आहिनि, उहे ई कमु था कनि, छो त उन्हनि जो कमु ई उहो आहे। तव्हां PTI जी स्ट्रगल मां सोशल मीडिया कढी छॾियो त मुंहिंजे ख़्याल में महीने ॿिनि खां पोइ मुंहिंजे ख़्याल में कोई यादि बि न हूंदो कंहिंखे। त बुनियादी तौर ते उहे सभु शयूं हाणे बि जारी हूंदियूं, पर इहो मेन शइ जेका आहे उहा इहा ई आहे त इहा ख़तमु न आहे थी। ऐं जेसिताईं तव्हां उहा ॻाल्हि कई त उन जा जेका सोशल मीडिया ते प्रपोग न, त तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं PTI गवर्नमेंट हुई, अच्छा, उनखे इहो ठाहे ॾिनो वियो। इन ते डिस्कशन कयूं था। असां अगर लाइन ते मौजूद आहिनि अमजद अली शाह साहब, जेके लीगल एक्सपर्ट्स अगर पाकिस्तान बार काउंसिल जा मेंबर भी हैं। बहुत शुक्रिया शाह साहब हमें टाइम देने के लिए। शाह साहब, सबसे पहले तो हमें ये बताइएगा, 190 मिलियन पाउंड वाला जो केस है 2 बार मौखर हुआ, मौखर होने के बाद आज जो फैसला महफूज था वो फैसला सामने आया है और उसमें बानी PTI समेत उसकी घरवाली, उसकी बीवी बेगम जो है बुशरा बीबी को भी सजा सुना दी गई है। सबसे पहले एज ए लीगल एक्सपर्ट आप इस फैसले को कैसे देखते हैं एविडेंस के हिसाब से? देखिए, ये बिल्कुल ओपन एंड शट केस था और उन्होंने इसमें जो फैसला जो है ये मुतवक्का फैसला कि ये रकम आई वहां से, इसे गवर्नमेंट अब पाकिस्तान के उसमें जाना चाहिए था अकाउंट में, वहां से इन्होंने मलिक रियाज साहब के अकाउंट में सुप्रीम कोर्ट में भिजवा दी और फिर उसके बदले में उनसे अल-कादर यूनिवर्सिटी की जमीन ले ली। तो ये सारी लाइन ऐसी थी कि ये बिल्कुल क्लियर कट केस था और इसमें सजा मुतवक्का थी और यही सजा उनको होनी थी। और ये लोग कह रहे थे कि अल-कादर यूनिवर्सिटी उन्होंने बनाई है, और भाई डाके के पैसे से मस्जिद बनाने से तो मामला हल नहीं होता। चोरी या डाके के पैसे से आप कोई नेकी का काम करेंगी तो उसका कोई फायदा नहीं। तो इसलिए इन्होंने जो काम किया था वो इलीगल था, गलत था, और उनको जो सजा हुई है वो बिल्कुल ठीक हुई है। अच्छा शाह साहब, PTI वालों ने अभी ये डिसाइड किया है कि हम हाई कोर्ट में जाएंगे और इस फैसले को चैलेंज करेंगे, तो आप क्या समझते हैं? जिस तरीके से आप कह रहे हैं कि ओपन एंड शट केस है, तो उस हवाले से अगर वो हाई कोर्ट में चैलेंज करते हैं, उनको सिवाय मायूसी के कुछ फायदा भी होगा या रिलीफ मिलेगा, या सिर्फ उनको मायूसी मिलेगी? जिस तरीके से इसका एविडेंस देखा जाए तो जैसे आप कह रहे हैं ओपन एंड शट केस है, तो उस हिसाब से हाई कोर्ट में भी उनके जाने का कोई फायदा नहीं होगा? नहीं, हाई कोर्ट में तो उनका राइट है, राइट ऑफ अपील है उनका, वो अपील कर सकते हैं। इसी तरह वो हाई कोर्ट के फैसले के खिलाफ सुप्रीम कोर्ट जा सकते हैं। ये उनका बुनियादी हक है। अब वहां से उनको रिलीफ मिलेगा या नहीं मिलेगा ये एक अलग बात है। तो क्योंकि केस उनके खिलाफ बहुत मजबूत है, मैं नहीं समझता कि हाई कोर्ट से भी शायद उन्हें कोई रिलीफ मिले। अच्छा शाह साहब, हमें ये भी बताइएगा, एक तो PTI वाले इस फैसले को मानने से इनकार कर रहे हैं कि ये जो फैसला है वो एक सियासी इंतकामी कार्रवाई है, और दूसरी तरफ जो मुज़ाकरात चल रहे हैं खासतौर पे हुकूमत और PTI के दरमियान, उन्होंने 2 मुतालबात के जो चार्टर ऑफ डिमांड है वो भी पेश कर दिया हुकूमत को। तो आप क्या समझते हैं, अब वो डायलॉग वाला जो दौर था अब वो साइड में हो गया इस फैसले के बाद, या इस फैसले के बाद ये भी डिमांड कर सकते हैं PTI वाले, जिस तरीके से वो पहले भी कर चुके हैं, कि जो भी सियासी कैदी है उनको रिहा कर दिया जाए? देखिए, सियासी कैदियों का और इमरान खान साहब के इस केस का बहुत फर्क है। हेलो जी सर बोले, कंटिन्यू। हाँ जी, वो जो पॉलिटिकल केस है वो कह रहे हैं वो अलग चीज है, और ये केस जो है ये तो क्रिमिनल केस है, और एक उन्होंने एक क्राइम कमिट किया जिसकी उनको सजा मिली, और मेरा नहीं ख्याल कि इस वजह से कोई मुज़ाकराती टीम में को फर्क पड़ेगा। वो तकरीब अच्छा शाह साहब, ये बताएं, जैसे कि हमारी मुल्क की एक बदकिस्मती रही है कि जो वर्डिक्ट होते हैं जुडिशरी के, उसको सियासी बार्गेनिंग के लिए इस्तेमाल किया जाता है। अभी जो सिनारियो बन रहा है पॉलिटिकली हमारा,
टास्क चल रही हैं दोनों कमेटियों के बीच में, उसके बीच में ये इतना मजबूत फैसला आ गया है, जैसे आप कह रहे हैं कि बहुत कम चांसेस हैं इसके रिवर्स होने के, तो क्या गवर्नमेंट या जो असल बात करने वाले हैं इसको बार्गेनिंग के तौर पे इस्तेमाल कर सकते हैं? नहीं, इसको देखिए, वो पहले ही कह रहे थे कि जो अदालती फैसले हैं इनके साथ उनके मुज़ाकरात का ताल्लुक नहीं है। अच्छा, न ही वो किसी एग्जेक्टिव ऑर्डर से जो क्रिमिनल केसेस रजिस्टर्ड हैं उनके हवाले से कोई रिलीफ पीटीआई को दे सकेंगे। सही, तो मैं नहीं समझता कि कोई ऐसी बात होगी, बल्कि इवन कि आज तो मेरा ख्याल है गवर्नमेंट का ये स्टेटमेंट भी है कि जो जितने भी उनके खिलाफ केसेस चल रहे हैं वो केसेस अपने उसी अंदाज में चलेंगे जो उसका ड्यू प्रोसेस है लॉ का, उसी तरह से रहेगी। बात मुज़ाकरात की, तो मुज़ाकरात तो पॉलिटिकल पार्टीज हैं, उनके आपस में मुज़ाकरात भी होते हैं, वो बैठते भी हैं और बात भी करते हैं और उन्हें करनी भी चाहिए। ठीक है, बहुत शुक्रिया अमजद शाह साहब हमें ज्वाइन करने के लिए। नईम साहब, हिते ब्रेक जो वक्त थियो आहे, पाण ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थींदासीं। नाज़रीन, हिते वठूं था शॉर्ट ब्रेक, स्टे विथ अस।